सिकू तू पंहिंजे ज़िद जे करे हिन वक़्तु अकेलो थी चुको आहीं। जीअं जाबिर जे पोयां सांवल वारनि बाह बारे ॾिनी आहे, ईअं तूं बि हिकु ॾींहुं दर दर जूं ठोकरूं खाइण ते मजबूर थी वेंदे। इन लाइ सुठो इन में अथई त ठाह करे जान छॾाए छॾ। न शरल इन रुंडे सां ठाह त मां मरंदे घड़ी ताईं न कंदुसि। हा, बाक़ी जेकर तव्हां खे रुंडे जे मथां पहिरो ॾियणो आहे न, ॾींदा रहो। पर शरल सॼी ज़िंदगी तव्हां रुंडे जे मथां पहिरो ॾींदव त कोन न। सिको असां रूंडे जे मथां पहिरो तेसी ताईं ख़त्म न कंदासीं जेसी ताईं रूंडे जा सभु दुश्मन पासीरा न कयूं। रुंडे जा दुश्मन ख़त्म थियण जहिड़ा ई न आहिनि मुराद। तव्हां जेकर 2 दुश्मन ख़त्म कंदोसि न त रुंडो अहिड़ा 100 दुश्मन ॿिया तयारु करे वठंदो। इहा ॻाल्हि पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾ भा मुराद। शैतान जो को बि दोस्त न आहे हूंदो, उन जा सिर्फ़ ऐं सिर्फ़ दुश्मन हूंदा आहिनि। दुश्मन आहे दुश्मन, बाक़ी ॻाल्हि लख जी करे वियो आहे। मुराद, रूंडे जहिड़े शैतान माण्हूअ जा दुश्मन कॾहिं बि ख़त्म थियण जहिड़ा न आहिनि। हिते असां उन जे पोयां अजायो पंहिंजो वक़्तु बर्बाद करण आया आहियूं। सुठो इन में आहे त असांखे हलणु घुरिजे। सही थो चईं दाऊदा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।